अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेट अगड़ा आहे। अॼु जो मुंहिंजो मौज़ू आहे 2021 में नोबेल इनाम कंहिं मिलिया। करंट अफेयर जे हवाले सां इहो इंतिहाई अहम मौज़ू आहे। गुज़िरियल JST ऐं PST जी टेस्टनि में बि नोबेल इनाम जे हवाले सां सुवाल अची चुको आहे। त हाणे ॾिसूं त 2021 में नोबेल इनाम कंहिं मिलिया आहिनि। हीउ जेको मौज़ू आहे उहो करंट अफेयर जे हवाले सां इंतिहाई अहम आहे। 2021 में अमुन जो नोबेल इनाम फ़िलिपाइन जी सहाफ़ी मारिया रीसा ऐं रूस जे सहाफ़ी दमत्री मरातूफ़ खे ॾिनो वियो। आमतौर ते ईअं थींदो आहे या त कंहिं हिकु माण्हू खे नोबेल इनाम ॾिनो वेंदो आहे या हिकिड़े नोबेल इनाम जा ॿ हिसा या ॿिनि खां वधीक हिसाब कया वेंदा आहिनि। पोइ हिकिड़ी फील्ड सां तालुक़ु रखंदड़ मुख़्तलिफ़ माण्हुनि खे पोइ उहे हिसा उन्हनि खे विराए ॾिना वेंदा आहिनि। सो जेको अमुन जो नोबेल इनाम आहे उनजा 2 हिसा कया विया हुआ। हिकिड़ो मारिया रीसा खे ॾिनो वियो हो ऐं ॿियो जेको आहे दमत्री मरातूफ़ खे ॾिनो वियो। अहिड़ी तरह सां 2021 में केमिस्ट्री जो नोबेल इनाम जर्मनी जे साइंसदान बेंजामिन लिस्ट ऐं अमरीकी साइंसदान डेविड मैकमिलन खे ॾिनो वियो। 2021 अदब जो नोबेल इनाम तंज़ानिया जे नाविल निगार अब्दुल रज़ाक गिरनाह खे ॾिनो वियो। हीउ सिर्फ़ु हिकिड़े माण्हू खे ॾिनो वियो, हिन जो को बि नोबेल इनाम जो हिसा कोन कया विया। 2021 में फिज़िक्स जो नोबेल इनाम जा 2 हिसा कया विया हुआ। हिकिड़ो हिसो जापान जे साइंसदान डॉक्टर सेवकोरो मनाबी ऐं जर्मनी जे डॉक्टर क्लास हिसलमैन खे ॾिनो वियो। हाणे हिकिड़ो हिसो 2 ॼणनि खे ॾिनो वियो। कंहिंखे हिकिड़ो जेको आहे जापान जो सेवकोरो मनाबी हो ऐं ॿियो जर्मनी जो डॉक्टर क्लास हिसलमैन खे ॾिनो वियो। ऐं ॿियो जेको हिकिड़ो ख़ालिस हिसो हो उहो इटली जे साइंसदान डॉक्टर जार्जो पेरेसी खे ॾिनो वियो। हीउ तो हुयो त 2021 में नोबेल इनाम कंहिं ॾिना विया। आया इहो बि सुवालु अची सघे थो त पाकिस्तान में हेसि ताईं घणनि माण्हुनि खे नोबेल इनाम मिली चुको आहे। पाकिस्तान में हेसि ताईं 2 माण्हुनि खे नोबेल इनाम मिली चुको आहे। हिकिड़ो 1979 में डॉक्टर अब्दुल सलाम खे फिज़िक्स जी फील्ड में नोबेल इनाम ॾिनो वियो ऐं ॿियो अमुन जो नोबेल इनाम 2014 में मलाला यूसुफ़ज़ई खे ॾिनो वियो। हाणे इहो बि सुवालु अची सघे थो त मलाला यूसुफ़ज़ई सां गॾु 2014 में नोबेल इनाम जेको पीस जो हो उहो कंहिंखे ॾिनो वियो। 2014 जो जेको अमुन जो नोबेल इनाम हो उन जा 2 हिसा कया विया हुआ। हिकिड़ो मलाला यूसुफ़ज़ई खे ॾिनो वियो हो ऐं उनजो ॿियो हिसो जेको हो उहो इंडिया सां तालुक़ु रखंदड़ कैलाश सत्यार्थी खे ॾिनो वियो, जेको ॿारनि जे हक़नि लाइ उते कमु कंदड़ आहे।